सलाम दोस्तों, जीअं त मां आहियां तव्हांजो पंहिंजो सुहिणो सिंधी। उमेद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदो। अॼु जो मौज़ू आहे इरशाद जागीरानी ऐं रुबी अली जूं जेके तस्वीरूं वायरल थियूं आहिनि ऐं सिंधी मीडिया जेका ही कमु कराए थी। जी दोस्तों, असांजी सिंधी मीडिया माशाल्लाह हमेशह जॾहिं बि असांखे पंहिंजे ड्रामनि ऐं फिल्मुनि जे थ्रू असांखे जेको सबक़ु ॾिनो आहे, या त हथियार खणी जहिड़ा करणु, या त कारोकारी करे मारणु, या त वरी बेहयाई ऐं बेग़ैरती खे वधाइणु, सिंधी मीडिया कॾहिं अहिड़ो प्रोग्राम न खणी आई आहे त जंहिंमें सिंध जे नौजवाननि लाइ ऐं नई जनरेशन लाइ को सबक़ु हुजे। जॾहिं बि को प्रोग्राम खणी आया आहिनि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेहयाई ऐं बेग़ैरती ऐं जाइलनि वारा किरदार खणी आया आहिनि। असांखे ईअं थो लॻे त जेके डायरेक्टर आहिनि उहे बेज़मीर ऐं बेग़ैरत आहिनि जो अहिड़ा प्रोग्राम खणी था अचनि। जी दोस्तों, हाणे बि कल्ह खां वठी इरशाद जागीरानी ऐं रुबी पंहिंजो एक्टिंग जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते अपलोड कयूं आहिनि। इरशाद जागीरानी त हिकु पाण खे वॾो शाइर, अदीब ऐं हिकु सिंधी एक्टर ऐं पाण खे गैरतमंद सिंधी सम्झंदो आहे, पर कल्ह हिन साबित करे छॾियो त हिन खां वधीक बेग़ैरत ऐं घटिया क़िस्म जो इंसानु ॿियो कोन्हे। हिन इरशाद जेको चंद पैसनि जे करे अहिड़ी गलीज़ ऐं बेहयाई वारी एक्टिंग रुबी सां गॾु करे पूरी सिंध खे लॼायो आहे। ऐं होॾा माई रुबी जेका वॾनि वॾनि शाइरनि ऐं एक्टरनि सां गॾु यादगिरियूं प्रोग्राम करे शोहरत हासिलु करे पई, पर उहा शोहरत संभालणु हिन रुबी जे हथ में न हुयो। ही माई हमेशह सोशल मीडिया ते पंहिंजूं गलीज़ तस्वीरूं ऐं बिना पर्दे जे अहिड़ियूं वीडियोज़ ठाहे फैलायूं आहिनि जंहिं ते पूरी सिंध शर्मिंदा आहे। हिन दफ़े बि हिन माई इरशाद सां गॾु का कसर न छॾी आहे। ही रुबी जी वीडियो क्लिप ॾिसो त चवे छा थी। इहो ई त कमु आहे असांजो, इहो कमु माण्हुनि आहे। खे ख़ुशि करणु, बिल्कुलु हुननि खे सुकून ॾियणु। तूं ख़ुशि नथी करीं असांखे, रुगो बेहयाई ऐं गंदगी थी वधाई जंहिं ते पूरी सिंध शर्मिंदा आहे। जी दोस्तों, ही स्क्रीन ते तस्वीरूं तव्हां ॾिसी सघो था जंहिंमें इरशाद ऐं माई रुबी गॾु आहिनि ऐं असांखे अफ़सोस आहे पंहिंजे सिंधी मीडिया ते जेके हिन पाक सिंध धरती ते अहिड़ियूं गलीज़ हरकतूं कराए अलाए छा था साबित करणु चाहिनि। कुझु टाइम अॻु में ज़फ़र जसकाणी बि अहिड़ियूं वीडियोज़ ठाहे करे सोशल मीडिया ते अपलोड कई। सिंध जे शहूर जे लानतनि जे वसकारे खां पोइ हिन रोई माफ़ी वरिती हुई। छा ही एक्टर रोज़ रोज़ अहिड़ियूं ग़लतियूं करे ऐं अहिड़ी वीडियोज़ ठाहे करे बेहयाई फैलाए माफ़ी वठंदा रहंदा? हिन दफ़े हिननि खे सिंध धरती माफ़ न कंदी। जी दोस्तों, अगरि तव्हां मुंहिंजी हिन वीडियो सां मुतफ़िक़ आहियो त हेठि कमेंट में हिननि ॿिन्ही बेहयाई फैलाइण वारनि ते लानत विझी अॻिते शेयर कयो त जीअं हिननि सिंधी मीडिया खे ऐं हिननि बेहया एक्टरनि खे ख़बर पवे त सिंध जो शहूर बेग़ैरत नाहे, बेज़मीर नाहे, उहे गैरतमंद आहिनि। हाणे ई हेठि कमेंट में लानत ॾेई करे वीडियो खे अॻिते शेयर कंदा। वॾी महिरबानी।